नाज़रीन, दुबई में सालियानी सकाफ़ती निमाइश ग्लोबल विलेज जी 6वीं सीज़न जो इफ्तिताह थी चुको आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वॾे पैमाने ते स्टॉल लॻाया विया आहिनि। पहिरें ॾींहुं मुख़्तलिफ़ सकाफ़तुनि जे फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां दुबई मां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ जो रिपोर्टर इसाक सुमरो। जी इसाक। जी, मां हाणे मौजूदु आहियां ग्लोबल विलेज दुबई में, जंहिंजो अॼु 26हों सीज़न जो इफ्तिताह हुयो। ऐं हीअ कल्चरल इवेंट आहे जेको 6 महीना हिते दुबई में हलंदो आहे। ऐं यूएई तक़रीबन ओसे पासे जेके शहर आहिनि माण्हू हिते शरीक थींदा आहिनि अची, ऐं ॾाढो माना हीअ यूएई खे प्रमोट कंदा आहिनि। यूएई खां अलावा जेके काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि जेके हिते पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं पंहिंजी पवेलियन ते स्टॉल कंदा आहिनि, पंहिंजा मुल्क जा माण्हू हिते वठी ईंदा आहिनि, पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि। ऐं हिते तमामु घणो वॾो माण्हुनि जो रश थींदो आहे ऐं हमेशह कंटिन्यूटी हूंदी आहे। हर साल अक्टूबर खां वेंदे अप्रैल ताईं हिते मल्हायो वेंदो आहे। जेको 6वीं सीज़न आहे उन में टोटल 78 कल्चर प्रमोट कया विया आहिनि, जंहिंमें 26 मुल्कनि हिसो वरितो आहे। ऐं टोटल 3500 जेके स्टॉल लॻाया विया आहिनि ऐं 200 फूड स्पॉट लॻाया विया आहिनि। जी।